दादू में सिंधी ॿोली जे सदा हयात अवामी शाइर उस्ताद बुखारी जी 92वीं सालगिरह तक़रीब दादू प्रेस क्लब पारां मल्हाई वई। सालगिरह तक़रीब में सहाफ़ियनि, अदीबनि, शाइरनि, लेखकनि, दानिशवरनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं उस्ताद बुखारी जे ख़ानदान जे फर्दनि शिरकत कई। सालगिरह तक़रीब जो केक उस्ताद बुखारी जे पुट डॉक्टर अल्ताफ शाह बुखारी ऐं दादू प्रेस क्लब जे सदर साबिर हुसैन भंड, अदीब, शाइर वरियाम सिंधी, गुलण भंड, मलक वहीद, ताबिश बुखारी ऐं ॿियनि कटियो। उन मौक़े ते अॻवाननि उस्ताद बुखारी खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे चयो त उस्ताद जे फ़िक्र जो नूर आहे जेको लटिजी नथो सघिजे, धुंधलो थी नथो सघे, हमेशह रोशन किरणे वांगुरु पूरी दुनिया में इहो झरकंदो पियो। ऐं माशाल्लाह उस्ताद जूं यादूं हमेशह असांखे यादि रहंदियूं। उस्ताद अवामी लहजे जो शाइर हो ऐं अवाम में ऐं हिन धरतीअ में हुन जूं पहाड़ूं खुतल आहिनि ऐं जंहिं शाइर जूं पहाड़ूं धरतीअ सां कमिटेड हुजनि, धरती सां लॻल हुजनि, उहो कॾहिं बि विसारिजी नथो सघे, विसरी नथो सघे। उस्ताद पंहिंजी फैमिली लाइ त मूं त जनरली ॾिठूं था त असां ॿाराड़ी हुआसीं, है न, गुलाम चांडीअ ॻोठ में, त उतां उस्ताद जी जेका ॾिसो वञे त उन में केॾी हिकिड़ी जुस्तजू हुई। हिकिड़े पासे वॾो अज़ीम शाइर थियो, ॿिए पासे हिकिड़ी सैयद फैमिली जेका पढ़ियल बि न हुई, पाण पढ़ियो, ॿाहिरि हाकिम शाह खे पढ़ायईं, पाण लॾे आयो, हुते ॻोठु छॾे आयो जिते त असांजी ज़मीन बि हुई, घरघाट बि हुआ, हवेलियूं हुयूं, उहे छॾे करे दादू अची वसायईं, असांखे पढ़ायईं। 6 भाइर असां पढ़ियासीं, असां भेणियूं पढ़ियूं ऐं उहे वॾे वॾे उहिदनि ते पहुतासीं। माना हिकिड़ी सोच उनजी जेका हुई उहा तरक़ी पसंदि सोच हुई। इहा रुॻो हिकिड़ो पहलू खणी चऊं त असांजे घर ते आहे, पर इहो रवियो हुनजो पंहिंजे पाड़े वारनि सां बि ईअं ई हुयो। हू ईअं न चाहींदो त को बि माण्हू जाहिल रहे, पढ़ण लाइ त तमामु घणी तलक़ीन कंदो। हीअ उस्ताद बुखारी जी तक़रीब जेका दादू प्रेस क्लब में थी रही आहे, दादू प्रेस क्लब इंतिहाई पाण खे भागवारी थी सम्झे जो उस्ताद जहिड़े अज़ीम शाइर जी जेका सालगिरह आहे हिते मल्हाई पियो वञे। इंतिहाई मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध हुकूमत जेको एॾो सारो डिपार्टमेंट आहे हिननि जो, उहो उस्ताद बुखारी जहिड़े अज़ीम शाइर खे सरकारी सतह तौर ते अॼु यादि नथो करे ऐं इहो पूरी सिंध जे लाइ अलमियो आहे। उस्ताद बुखारी जी शाइरी माण्हुनि लाइ आहे जिन जे ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे, सो उन जे लाइ उस्ताद तमामु वॾी ॻाल्हि आहे। उस्ताद सॼे फ़लसफ़े में अवाम खे ॻायो आहे, अवाम खे उतसायो आहे, अवाम खे विढ़णु, जदोजहद करणु, जदोजहद जे मैदान ते बीहणु, उहो उस्ताद ई कयो आहे। अॼु जो ॾींहुं ख़ुशनसीबु आहे ऐं आउं उस्ताद सां गॾु, उस्ताद जी फैमिली सां गॾु अॼु उन ॾींहं खे मुबारकबाद ॾियां थो जंहिं ॾींहं खे ख़ुदि उस्ताद बुखारी ही सादत बख़्शी आहे त अॼु जे ॾींहं ते उस्ताद जो जनमु थियो आहे। उस्ताद बुखारी बेसिकली अवामी शाइर हुयो ऐं उन सां गॾु हुन इश्क, मोहब्बत, इनकलाब बि जेको आहे तमामु बहितरीनु लिखियो आहे। ऐं उस्ताद बुखारी अवाम जो शाइर हुयो, हिन धरती जो शाइर हुयो ऐं धरती जे मज़लूम अवाम जो शाइर हुयो। ऐं उस्ताद बुखारी जेकी ॿोली उहा निज बराड़ी जी ॿोली हुई ऐं ॿाराड़ी में बि अहिड़ा लफ़्ज़ हुन कतब आंदा आहिनि पंहिंजी शाइरी में। जीअं मां हिकिड़ो शेर तव्हांखे ॿुधायां थो त कक त ॾाढो थी करे कोका चुभनि जीअं बूट जा, फाड़े छिनी उछले छॾियां ज़िंदगी खलतर न हुई। हाणे खलतर ई माना अॼुकल्ह न्यू जनरेशन खे त ख़बर न हूंदी इहो खलतर छा आहे। सो उस्ताद बुखारी निज बराड़ी जी ॿोली खे ई कतब आंदो आहे। सो असां ॾाढी सुराई महसूसु कयूं था त उस्ताद बुखारी असांजे शहर जो हुयो, असांजे सिंध जो हुयो ऐं हिंद जो शाइर हुयो। उस्ताद बुखारी हिकिड़ो अज़ीम शाइर सां गॾोगॾु हिकिड़ो तालीमी माहिर बि हुयो। सालगिरह तक़रीब में फनकारनि गुलाम शबीर सखीराणी, एहसन सखीराणी, कादिर सिंधी उस्ताद बुखारी जी शाइरी में गीत पेश करे दाद हासिल कयो। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध टीवी न्यूज़, दादू।